अस्सलाम वालेकुम गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग्स। त ही मुंहिंजो फर्स्ट ब्लॉग आहे ऐं तव्हां मूंखे थोरी सपोर्ट कयो। ऐं मां तव्हांखे ॾेखारींदुमि ॻोठ में जे असांजे ॻोठ जी साइड में फसल आहिनि या असांजो ॻोठ केतिरो आहे, उहो अॼु तव्हांखे व्लॉग ठाहे ॾेखारींदुमि। त पोइ असांखे थोरी सपोर्ट कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, ऐं जीअं असां अञा वधीक सुठी वीडियो ठाहे तव्हांखे ॾेखारियूं। त अचो हलूं था वीडियो जे तरफ़। ही मुंहिंजे घर जे ॿाहिरां बनी आहे, फसल आहिनि ऐं रोड आहे। हीअ सिरन जो रोड आहे। ही छोकिरा पिया अचनि काठियूं करे पई फॉरेस्ट मां, ठीकु आहे। काठियूं करे ईंदा आहिनि वीचारा, खपाईंदा आहिनि 300-400 में, उहो गुज़ारो थिए थो। हीअ जेका आहे डंड ॾे वञी रहियो आहियां, ठीकु आहे। हीअ स्कूल जी दीवार आहे ऐं हीअ वाटर आहे। जेको पाणी अचे थो टारबिन जो, मशीन जो, उहो हेठि फसलनि में वञे थो। ॾिसो हीअ वाटर आहे, जेके नहर बि चवंदा आहिनि, वाटर बि चवंदा आहिनि, अॾ बि चवंदा आहिनि। हीअ बनियुनि में पाणी वञे थो हेठि लाइ, ऐं बरसाति जो पाणी बि हितां अचे थो तक़रीबन। कुझु हितां अचे थो, कुझु परियां अचे थो। हीअ ढंढ आहे, माना हितां खां वठी ढंढ शुरू थिए थी। हू ॿुबर जेके बीठा आहिनि, घाटा घाटा वण आहिनि, उसी ताईं ढंढ आहे। हू ॿुबर घाटा आहिनि, इहा पई फॉरेस्ट आहे। सावण वारो मींहुं वसे थो त हीअ ढंढ फुल थी वञे तक़रीबन। वॾो ॻोठ आहे असांजो। हीअ वाटर आहे, हीअ पाणी वञे थो फसलनि में। हीअ स्कूल, हाई स्कूल जी दीवार आहे। हीअ उभरंदी साइड आहे, ठीकु आहे। ऐं हीअ परियां ॻोठ आहे असांजो। हीअ हाई स्कूल माड़ी जलबाणी आहे, वॾो स्कूल आहे, तमामु वॾो स्कूल आहे। ऐं हीअ जेका मशीन लॻल आहे टारबिन, जंहिंजो पाणी हेठि बनियुनि में वञे थो। हीअ सोलर सिस्टम लॻल आहे हिते। हीअ शाम जे पहर हीअ प्लाट पिला ऐं हीअ उताक आहे। हीअ असांजे ॻोठ जी उताक आहे। हीअ उताक आहे, हिन में राति जो छोकिरा वेहनि था कचारी वचारी जे लाइ। ॾिसी सघो था उताक आहे, हीअं टूंदा आहे। हीअ पखो लॻल आहे, हीअ सिस्टम आहे। हीअ खटूं वटूं पियूं आहिनि। हीअ घड़ो पियो आहे पाणी जो। वरी अचो त वरी अॻिते हलूं था। हीअ घटी आहे, अचण वञण जी जाइ आहे। हिते काठियूं ॾिनल आहिनि, जीअं माना वॾी गाॾी अंदरि न वञी सघे ऐं मोटरसाइकिल बि न वञी सघे, छो त उहो ॿी घटी हूंदी आहे। तव्हांखे पोइ वरी ॾेखारींदुमि। हिते टिफण लॻल आहे, माना काठियुनि जी जेके टिफण बि चवंदा आहिनि, टिपणी बि चवंदा आहिनि। हीअ हाई स्कूल जी उभरंदी उलहंदी साइड आहे, ठीकु आहे। हीअ स्कूल जी ॿी साइड आहे, उलहंदी साइड। हू उभरंदी साइड हुई, हीअ उलहंदी साइड आहे। ऐं हीअ रस्तो आहे जेको अंदरि ॻोठ में शामिलु थिए थो, जेको मां तव्हांखे ॾेखारियो आहे। हीअ सिज लथे, ठीकु आहे। केॾो मज़ो अचे। हीअ ॿूटो पोखियल आहे, ठीकु आहे, प्लाट जे अंदरि। अलाए छा जो ॿूटो आहे, पर आहे ॿूटो, हीअ ॾिसी सघो था। हीअ असांजे ॻोठ में मस्जिद आहे। हालांकि मस्जिद, जामे मस्जिद ॿी आहे वॾी, ॻोठ में वॾी में वॾी मस्जिद ॿी आहे, पर हीअ असांजे ॻोठ में वॾी मस्जिद आहे। हिन असांजो पाड़ो आहे जेको तक़रीबन 300-400 घर हिते पाड़े में आहिनि। हीअ छोकिरो मोबाइल ते ॻाल्हाए रहियो आहे। हीअ छोकिरा जेके हिते उताक ठहे पई, उहो हिनजो कमु करे रहिया आहिनि। मस्जिद सगोरी ऐं इमाम बारगाह आहे, ठीकु आहे। शाम जे टाइम ते माल अची रहियो आहे घर। हिते माण्हू गऊं वॾे तमामु शौक़ सां पालींदा आहिनि। गऊं में बकरियूं तमामु घणा वॾे शौक़ सां, तमामु वॾी शौक़ु आहे हिते बकरियुनि जो, मीहनि जो, कुतनि जो, तितर, कुकड़। ये ॻोठ जी मेन बाज़ार आहे, ठीकु आहे। मेन बाज़ार आहे जेका वञे थी वॾे रोड ते चढ़े थी।
ही मेन बाज़ार जेका आहे सिरनि जो रोड ठहियलु आहे। ही वॾे रोड ते चढ़े थी ऐं ही असांजी वरी ॿी उताक आहे। हिते उताकूं माना तक़रीबन तव्हांखे बाज़ार में उताक मिलंदी। त पोइ गाइस तव्हां मुंहिंजे चैनल खे सपोर्ट कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं सब्सक्राइब बि कयो।